गाजी ख्वाबड़ भरिसां ॻोठ अब्बास अली लाड़ में संगावती तकरार कारे मामले तां रुस्तम खासकेरी जे घर ते हमले सबबि हिकु औरत ऐं हिकु औरत मुबैना तौरु अगवा। तफ़सीलनि मूजिबि गाजी ख्वाबड़ भरिसां ॻोठ अब्बास अली लाड़ में संगावती कारे मामले ते गाही खान लाड़ ऐं अब्दुल सत्तार लाड़ राति देर सां रुस्तम खासकेरी जे घर ते हमलो कयो वियो, जंहिं नतीजे में हिकु औरत गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थी आहे ऐं हिकु औरत खे मुबैना तौर ते अगवा करे विया आहिनि। गाजी ख्वाबड़ भरिसां ॻोठ अब्बास अली लाड़ में संगावती तकरार कारे मामले तां रुस्तम खासकेरी जे घर ते हमले सबबि हिकु औरत ऐं हिकु औरत मुबैना तौरु अगवा। तफ़सीलनि मूजिबि गाजी ख्वाबड़ भरिसां ॻोठ अब्बास अली लाड़ में संगावती कारे मामले ते गाही खान लाड़ ऐं अब्दुल सत्तार लाड़ राति देर सां रुस्तम खासकेरी जे घर ते हमलो कयो वियो, जंहिं नतीजे में हिकु औरत गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थी आहे ऐं हिकु औरत खे मुबैना तौर ते अगवा करे विया आहिनि।